सखर में ख़बर आवाज़ शुरू कंदासीं। सखर बैराज जे टिन केनालनि में पानी छोड़ 1 महीने लाइ बंद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दादू केनाल, राइस केनाल ऐं खीरथर केनाल 1 खां 3 अप्रैल ताईं बंद रहंदा। आबपाशी खाते जो चवणु आहे त केनालनि खे महीने लाइ बंद करण जो मक़सद ख़रीफ जे फसल जी तैयारी करणु आहे। 1 मई खां टिनी केनालनि में पानी छोड़ ॿीहर शुरू कयो वेंदो। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सखर मां सखर बैराज जे 3 केनालनि में पानी छोड़ 1 महीने लाइ बंद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दादू केनाल, राइस केनाल ऐं खीरथर केनाल 1 खां 3 अप्रैल ताईं बंद रहंदा। आबपाशी खाते जो चवणु आहे त केनालनि खे महीने लाइ बंद करण जो मक़सद ख़रीफ जे फसल जी तैयारी करणु आहे। 1 मई खां टिनी केनालनि में पानी जो छोड़ ॿीहर शुरू कयो वेंदो। ख़बर आवाज़ सखर मां शेयर कई पिया। सखर बैराज जे 3 केनालनि में पानी छोड़ 1 महीने लाइ बंद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दादू केनाल, राइस केनाल ऐं खीरथर केनाल 1 खां 3 अप्रैल ताईं बंद रहंदा। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल गफूर शेख खां। जी अब्दुल गफूर शेख, आगाह कजो। जी बिल्कुल, चीफ इंजीनियर सखर बैराज सैयद सरदार शाह पारां जेको आहे सो लेटर जारी करे सखर बैराज मां निकिरंदड़ साॼे पासे वारनि 3 केनालनि राइस केनाल, दादू केनाल ऐं खीरथर केनाल खे जेको आहे सो पाणीअ जी फराहमी बंदि करण जो हुकुम जारी कयो आहे। 1 अप्रैल खां 3 अप्रैल ताईं जेको आहे सो इहा पाणीअ जी फराहमी मुकमल तौर ते बंदि कई वेंदी। चीफ इंजीनियर सखर बैराज पारां जारी कयल लेटर जी कापी जेको आहे सो जेके वास्तेदार ज़िला आहिनि, जिन में शिकारपुर आहे, कंबर, शहदादकोट, लाड़काणो ऐं बलोचिस्तान जा कुछ इलाइक़ा अचनि था, उन्हनि खे जेको आहे सो आगाही ॾेई छॾी आहे। ठीकु आहे, महिरबानी अब्दुल गफूर शेख आगाह करण लाइ।